अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु वमन युद्लिल फला हादिय लहु वनशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु वनशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम तिल्कर रुसुलु फद्दलना बअदहुम अला बअद मिनहुम मन कल्लमल्लाहु व रफ़अ बअदहुम दरजात सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुभान अल्लाह। अजीज़ाने गिरामी, अल्लाह जे पाक कलाम जा सूरतुल बकरा जी आयत नंबर 253 जा कुछ लफ्ज़ इन फ़कीर तव्हां जे साम्हूं तिलावत कया। इन्हनि लफ्ज़नि जे अंदर अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू जल्ल शानहू पंहिंजे पैगंबरनि पंहिंजे रसूलनि पंहिंजे मोकिलियल कासिदन जो शान पंहिंजे बाननि खे ॿुधायो आहे। माण्हुनि जी रहबरी जे लाइ रहनुमाई जे लाइ गुनाहन का बचाइण ऐं हक़ ऐं सच जे रस्ते ते हलाइण जे लाइ अल्लाह नबी मोकिलिया, अल्लाह पंहिंजा रसूल मोकिलिया, अल्लाह पंहिंजा कासिद पंहिंजे बाननि ॾे मोकिलिया जने माण्हुनि खे ज़िंदगी गुज़ारण जो रंग ढंग सेखारियो। ध्यान मुड़िया सुजाग वेठायो जी तवज्जो मुड़िया। अल्लाह ताला जल्ल शानहू इंसानन जो खालिक अल्लाह हुआ, पैदा करण वारो जो इंसानन के रोजी रोटी ॾियण वारो अल्लाह हुआ। इन्हनि खे सुठो घस पंध छोटकारे वारो रस्तो ॾेखारण वारो ज़िम्मेदार बि अल्लाह हुआ। अल्लाह पंहिंजे बाननि खे हिदायत जो रस्तो ॾेखारियो सेखारियो। हाणे अॻिते बाननि जी मर्ज़ी आहे त उहे कहिड़ो घस पंध वठनि था। उहे ॿई रस्ता रब ॾेखारिया, जन्नत वारो रस्तो बि जहन्नम वारो रस्तो, हिदायत वारो रस्तो गुमराही वारो रस्तो। इन्हनि ॿिन्ही रस्तनि खे अल्लाह ताला पंहिंजे बाननि ते खोले पथरो करे ॾेखारियो ऐं सेखारियो ऐं पोइ बाननि खे इख्तियार ॾिनई त हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे, ही वाट वठो या हीअ वाट वठो। उहा राह ॾेखारण जे लाइ उन रस्ते सेखारण जे लाइ अल्लाह पैगंबर मोकिलिया।
पैगंबर लफ्ज जी माना है पैगाम पहुंचाइण वारो। रसूल लफ्ज जी माना है कासिद, अल्लाह जो हुक्म खणी रब जे बानन ताईं पहुंचाइण वारो। नबी लफ्ज जी माना है गैब जूं गुछ जूं ॻाल्हियूं ॿुधाइण वारो। अल्लाह ताला पंहिंजे बानन खे गुछ जूं ॻाल्हियूं ॿुधाइण जे लाइ जन्नत जहन्नम नजात छोटकारो गुमराही हिदायत इहे वाटूं ॾेखारण ऐं सेखारण जे लाइ धरतीअ ते पंहिंजा नबी मोकिलिया। छा मोकिलिया? रसूल मोकिलिया, पैगंबर मोकिलिया। उन्हनि जो तादाद केतिरो हो, सही फिकर सही तादाद अल्लाह ॼाणे। पर जेको रिवायतुनि में आयो आहे त तक़रीबन 1.25 लख नबी आया। 1,24,000 नबी दुनिया ते आया। ऐं यादि रखो त जिन खे बि अल्लाह नबी बणाए मोकिलियो, रसूल बणाए मोकिलियो, उहे उन इलाइक़े में, उन खिते में, उन क़ौम में, उन कबीले में, उन बिरादरी में सभिनी खां वधीक सुहिणा, सभिनी खां वधीक शान वारा, सचार, खूबियुनि वारा, खसलतुनि वारा, सुहिणनि इख़लाक़नि वारा कंहिं बि नबीअ में ऐब न हुयो। जेके माण्हू ऐब सॾनि था न, मिसाल अंधो हुजण ऐब आहे, मंडो हुजण ऐब आहे, लूलो लंगड़ो हुजण ऐब आहे, बेअकुल हुजण ऐब आहे, मिठा नामर्द हुजण ऐब आहे। इहे जेके ऐब सॾजनि था न, अल्लाह जा हड़ई नबी, हड़ई पैगंबर ऐबनि खां पाक ऐं साफ़ हुया। कंहिं बि नबीअ में हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलाम जेको अबुल बशर आहे, सभिनी इंसाननि जो बाबो आहे, इहो पहिरियों नबी आहे। उन खां सिलसिलो शुरू थियो वेंदे हज़रत ईसा खां थींदे मदीने वारे मीर लजपाल नबी मोहम्मद करीम जेतिरा बि पैगंबर आया, जेतिरा बि नबी आया, पंहिंजो अक़ीदो साफ़ रखो, पंहिंजो नज़रियो साफ़ रखो। चो त हर नबी बेऐब, हर नबी सूंह वारो, हुस्न वारो, हर नबी जमाल वारो, हर नबी कमाल वारो, हर नबी पंहिंजे क़ौम में सभिनी खां वधीक अज़मत वारो। हींअर बि क़ौमुनि में हज़ारे माण्हू आहिनि, हिकिड़ी हिकिड़ी क़ौम में, हिकिड़ी बिरादरी में, हिकिड़े कबीले में हज़ारे माण्हू आहिनि, पर के माण्हू सोबर क़िस्म जा हूंदा, के माण्हू सुठड़ा, मिठड़ा, नरम, दिलियूं मोहण वारा, हर कोई ईअं न हूंदो आहे। इहा अल्लाह जी चूंड आहे, इहा अल्लाह जी अता आहे। कंहिंखे मिठो आवाज़ ॾे, कंहिंखे सुहिणी सूरत ॾे, कंहिंखे सुहिणी सीरत ॾे, कंहिंखे ॻाल्हाइण जो ढंग, कंहिंखे हलण जो सुहिणो ढंग। इहे खूबियूं आहिनि, इंसान ज़ात जूं खूबियूं आहिनि। अल्लाह ताला कंहिंखे केतिरियूं, कंहिंखे कहिड़ियूं, कंहिंखे कहिड़ियूं ॾिए, इहा रब जी अता ऐं रब जी सखा आहे। जेतिरा बि नबी आया उहे पंहिंजे क़ौमुनि में, पंहिंजे कबीलनि में, पंहिंजे बिरादरियुनि में, पंहिंजे मुल्कनि, खितनि, इलाइक़नि में सभिनी खां वधीक सुहिणियुनि खूबियुनि वारा, सुहिणियुनि सूरतुनि वारा, सुहिणे हुस्न ऐं जमाल वारा हुया। पर उहे खूबियूं जेके नबीअनि में टिड़ पखड़ हुयूं, उन्हनि सभिनी खूबियुनि खे हिकिड़ी जाइ ते रब गॾु कयो। उन ज़ात जो नालो मोहम्मद मुस्तफा। सुभान अल्लाह। आदम खे रब इल्म ॾिनो नालनि जो। हज़रत दाऊद जे हथ में रब लोह के मेण बणाए छॾियो। हज़रत मूसा जे हथ खे रब कमाल ॾिनो, हीअं बगल में विझी, कच्छ में विझी, हथ
बाहर करे त चोनी जे चंद्र वांगुर हथ चिमके पियो लठ रब ॾिनस मूसा कलीमुल्लाह के हथ में खणे त लठ उछलाए त अज़हा नांग हजरत मूसा हले त मूसा जा सामान थेलो सफर जो सामान वा लठ खयूं पई हले हजरत मूसा अकेलो थे त लठ वेही कचहरियूं करेसि काढ़ो थी वञे त लठ मां वण थी पवे छांव करे बीहेसि हजरत मूसा सुम्ही पवे त जानवरनि खां दुश्मननि खां वा लठ चौकीदारी पहरेदारी जी ख़ुशख़िदमत सुभान अल्लाह हजरत ईसा अलैहिस्सलाम मिट्टीअ मां पखीअड़ा ठाहे मिट्टीअ मां झिरकी ठाहे गेरो ठाहे कबूतर ठाहे या फूक ॾे त वो मिट्टीअ जो पखी वरी हवा में जहिड़ो थी उॾामंदो वञे सुभान अल्लाह माण्हू अचनि हजरत ईसा वटि त ईसा ॿुधाए रात तूं दाल मानी खाई आयो ही रात तो कुकड़ जो बोड़ खाधो आ रात तो घर वारीअ सां हीअ कचहरी पे कई उन्हनि माण्हुनि जे घर जूं गुछ जूं दिल वारियूं ॻाल्हियूं ईसा रूहुल्लाह पियो ॿुधाए इहे खूबियूं हजरत मूसा हजरत सैयदना यूसुफ अलैहिस्सलाम के रब हुस्न ॾिनो जमाल ॾिनो अहिड़ो हुस्न अहिड़ो जमाल जो मुल्क में ॾुकर पइजी वियो अन्न न रहियो अटो चांवर न रहियो माण्हू बुखारा अचनि हजरत यूसुफ के हींअर उहे ॾिसनि त बुख बि लही वञे उञ बि लही वञे हर नबी के रब खूबियूं ॾिनियूं ख़सलतूं ॾिनियूं मोजज़ा ॾिना जमाल ॾिना कमाल ॾिना हर नबीअ खे जेतिरियूं बि खूबियूं मिलियूं उहे हड़ई खूबियूं पर जेके अधूरियूं हुयूं से मुकम्मिल करे जेके अणपूरियूं हुयूं से पूरियूं करे उहे हड़ई खूबियूं हिकिड़ी ज़ात में जमा थियूं उन ज़ात जो नालो आहे मुहम्मद मुस्तफा हथ मथे करे दिल खोले रण करे जो सुभान अल्लाह मूंखे बि ख़बर पए त तोखे मदीने वारे जो शान वणे थो हसीन जग जा कठे कजन गुल मगर अवां जो मिसाल नाए कमाल वारा किरोड़ हूंदा कमाल अवां मिसल को कलाम नाए अवां जी सूरत अवां जी सीरत अवां जे जुल्फन लखन के मोयो अवां जी बोली मिठल मिठिया अवां मिसल को जमाल नाहे हसीन जग जा कजन गुल मगर अवां जो मिसाल नाहे सुभान अल्लाह मुझा दोस्तों हाणे अल्लाह जो कुरान तो इहा ॻाल्हि बयान फरमाए तिलकर रुसुल फद्दलना बअदहुम अला बअद इहे जेके रसूल आहिनि जिन खे मूं रब मोकिलियो आहे इंसाननि जी रहबरी ऐं रहनुमाई जे लाइ इन्हनि रसूलनि मां हिकिड़नि खे मूं रब ॿियनि ते फज़ीलत ॾिनी आहे हिकिड़नि नबियनि खे ॿियनि नबियनि खां आला बणायो आहे खूबियुनि में मोजज़नि में कमालात में वधीक बणायो आहे पोइ रब फरमायो मिनहुम मन कल्लम अल्लाह उन्हनि नबियनि मां हिकिड़ो हुयो जंहिंसां अल्लाह ॻाल्हियूं कंदो हुयो
नबी मूसा कलीमुल्लाह तूर सेना जबल ते वञी अल्लाह सां ॻाल्हियूं कंदो रब सां रिहान कंदो अल्लाह सां ॻाल्हियूं करण का मामूली ॻाल्हि रब सां कचहरी करण का मामूली ॻाल्हि न आहे रब फरमायो मिनहुम मन कल्लम अल्लाह उन्हनि नबियनि मां हिकिड़ो हुयो जेको रब सां कलाम कंदो व रफ़अ बअदहुम दरजात पर इन्हनि हड़नी नबियनि मां हिकु अहिड़ो बि हुयो जंहिंखे दर्जन में मूं सभिनी खां बुलंद कयो हड़नी तफ़सीरनि लिखियो आहे त इन मजा मुराद दिलबर मोहम्मद करीम जंहिंखे रब सभिनी नबियनि खां शान में आला ऐं बरतर ऐं बाला करे छॾियो हुयो इहा ख़बर मेराज वारी रात पई 1.25 लख नबी मस्जिद अक्सा में गॾु थिया पोइ हड़नी नबीअ हड़नी पैगंबरनि जी गॾिजाणी थी मीटिंग थी जलसो थियो 1.25 लख नबीअनि जो पोइ मदीने वारे साईं उन्हनि खे इमाम बणजी नमाज़ पढ़ाई हड़ई नबी सिफ़ुनि में इमामत जे मुसले ते तुंहिंजो मुंहिंजो नबी मोहम्मद करीम पोइ जिब्रील आयो नबी सब अक्सा में रहिजी विया जिब्रील बुराक पेश कयो लजपाल नबी हिन बुराक ते चढ़ ही हड़ई हिते रहिजी वेंदा तूं सभिनी खां मथे अरफ आला मकाम ते मेराज ते वञण वारो ओ सारे नबी ने मेरे नबी तू थले थले वो मेरे नबी दिया शाना भले भले वो मेरे नबी दिया आखो मेरे नबी दिया मेरे आका दिया शाना रब सोने कायनात बनाई यार दी खातिर सारी बज़्म सजाई रब ने दिखाइया शाना यार दिया रब ने दिखाइया शाना यार दिया सोने मन मोड़े मन ठार दिया हथ भी क़यामत में शाहिदी ॾींदा तव्हांजूं ज़बानूं भी क़यामत में शाहिदी ॾींदियूं थी सघे थो कि मलाइक हीअ मूवी भरींदा हुजनि या मूवी वञी गुंबद खदरा वारे खे पेश कनि ओ सारे नबी ने मेरे नबी तो शाना बल्ले बल्ले मेरे आका दिया शाना बल्ले बल्ले मेरे सोने दिया शाना बल्ले बल्ले मेरे आका दिया शाना बल्ले बल्ले जग सारा दे आल दे सदके पलदाए हर पासे पंज तन दा लंगर चलदा है सुभान अल्लाह सुभान अल्लाह यार जी गाल थे त हीरू थदड़ियूं घुलंदियूं मुस्तफा जी आमद थे त मौसम मटजी वेंदी आ जॾहिं दिल पर नबी जी निगाह करम थींदी आ ओ जग सारा दे आल दे सदके पलदाए हर पासे पंज तन दा लंगर चलदा है लगियां ने मौजा संसार दिया मौजा संसार दिया करमुला जड़ा मिस्कीन मौजन में पैदा फल चल हर फकीर हर करमी जवान मौजन में आ पंज तन जो लंगर हर कंहिंखे पियो थो मिले
दिया शाना बल्ले बल्ले ओ मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले गल्लां बातां सारियां प्यार दियां सोहणे मन मोहने मन ठार दियां सारे नबी ने मेरे नबी तू थल्ले थल्ले वो मेरे नबी दियां शाना बल्ले बल्ले मेरे नबी दिया शाना बल्ले बल्ले मुस्तदरक लिल हाकिम में इमाम हाकिम शहीद सैयदना अबू हुरैरा का रिवायत आंदिया काल सैयदुल अंबिया खमसतुन जेतरा भी नबी आया उन्होंने नबियन जा सरदार पंज नबी है सभनी नबियन जा सरदार हैं पर हिकड़ो उन्होंने पंजन जो भी वरी सरदार पंज नबी केड़ा बापो हजरत आदम हजरत नूह अलैहिस्सलाम पहिरियों हजरत नूह ॿियो हजरत इब्राहिम टियों हजरत मूसा चौथों हजरत ईसा ऐं पंजो मुंहिंजो मिठो मुहम्मद करीम व मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सय्यदुल खमसते मुहम्मद करीम इन्हनि पंजन जो भी सरदार यहाँ ठहरे वाले कौन ठहरे सच्ची सच्ची बुधायो दिल ठहरे बी रिवायत में वरी ही लफ्ज़ था अचन खियार वलद आदम खमसतुन नूहुन व इब्राहिम व मूसा व ईसा व मुहम्मदुन खैरुहुम नबियन सभनी मां चूंडियल पसंद कयल अल्लाह वट महबूब रब जा प्यारा पंज में हिकड़ो हजरत नूह ॿियो इब्राहिम टियों मूसा चौथों ईसा पंजो मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व खैरुहुम मुहम्मदुन इन्हनि पंजनी मां फल्ले में फल्लो वधीक अज़मत वधीक शान वारो मिठड़ो मुहम्मद कोई या कलीमुल्लाह कोई या खलीलुल्लाह कोई या कलीमुल्लाह ज़ात सभनी में सुने मुहम्मद जी भलारिया तड़पंदो सोई सजण लाई उम्र सारिया मुझे महबूब के ॾिठो जय हिक वारिया मुझे आका के ॾिठो जय वारिया सारो ही जान हले मुझे करीमन सदके सारो ही जान हले मुझे करीमन सदके मुझे सरवर सभनी ते कई सदारिया तड़पंदो सोई सजण लाई उम्र सारिया मुझे महबूब के ॾिठो जंहिं हिक वारिया पुट हेॾे मुंडे ध्यान कयो इमाम अहमद पंहिंजे मुस्नद में रिवायत आंदी आहे इहा रिवायत इमाम तबरानी मौजम औसत में आंदी आहे कशफुल खिफा वारे बि इहा रिवायत आंदी आहे हजरत अब्दुल्ला बिन मसऊद रज़ी अल्लाह तआला अन्हु जो रिवायत करे त इन अल्लाह नज़र फी कुलूबिल इबाद अल्लाह ताला निगाह रहमत कई माण्हुनि जे दिलयुनि ॾे अल्लाह निहारियो माण्हुनि जे
दिलुनि ॾे अलाह निहारियो فوجد قلب محمد صلى الله عليه وسلم خير قلوب العباد تو اللہ جي مل سڀني انسانن جي دلن کي ڏٺو نا ته سڀني جي دلن مان ڀلي ۾ ڀلي دل مٺي محمد کريم ڀلي ۾ ڀلي دل لجپال محمد کريم سبحان اللہ سبحان اللہ मुर्शिद नज़र करे मुरीदन जे दिलनि जेते मुर्शिद जी नज़र पवे वो मुरीद अॾ थी वञे पर अल्लाह नज़र करे बालनि जे दिलनि ते ऐं दिलनि खे निहारे निहारे चूंडे पसंदि करे दिल मदीने वारे साईं मुल्ले जो तो ठिकर ही भजी पियो न जेको चे तो नबी असां वांगुर तोखे त ज़ाल बि नथी पसंदि करे बेचारी निकाह में आ न त तोवारे वात जी धप बि हुनखे पंहिंजे वेझो अचण न ॾिए घर जी छट बि ज़ाल खे तुंहिंजी कोन थी वणे तुंहिंजा पुट बि तोखे कोन था भाइनि तूं बि तो दावा करी त नबी असां वांगुर हुयो औकात में रहो पंहिंजे वज़न में रहो वधीक डिघी ॻाल्हि न कर नबीअ खे पाण जहिड़ो न चवंदो कर रब जी चूंड मदीने वारे साईं जे दिल खे रब पसंदि करे चूंडियो जॾहिं अलाह चूंडियो पोइ छा थियो फस्तफाहु लिनफ्सिही अलाह ताला पंहिंजे दोस्ती जे लाइ पंहिंजे प्यार पंहिंजी मोहबत जे लाइ मोहम्मद मीर खे चूंडे सभिनी इंसान केतिरा इंसान आहिनि केतिरा किरोड़े अरबे खरबे हूंदा सभिनी जे दिलनि खे रब निहारियो पर चूंड हिकिड़ी दिल जी थी छा इहो जंहिंखे किरोड़े अरबे खरबे इंसाननि मां रब चूंडियो उहो तो मूं वांगुरु हूंदो मुंहिंजो त वस हले न जेको इहो नबी खे पाण जहिड़ो थो चवे का G3 हुजे त सीने मां पार कया मिठा मदीने वारे साईं खे रब चूंडियो ऐं पंहिंजे दोस्ती जे लाइ पंहिंजे कुर्ब जे लाइ पंहिंजे अताउनि सखाउनि पंहिंजे इनायतुनि जे लाइ मदीने वारे साईं खे रब चूंडियो पोइ पोइ अलाह ताला पंहिंजी रिसालत जे लाइ मदीने वारे साईं खे चूंडियो मुंहिंजा सुहिणा हबीब हाणे तोखे मां चूंडियां थो तोखे हिननि सभिनी नबीअनि सिद्दीक़नि शहीदनि इंसाननि आदम जे हर ई औलाद जे लाइ मां तोखे पंहिंजो नबी थो बणां जेके अॻे गुज़री विया न उन्हनि जो बि नबी तूं आहे जेके पोइ ईंदा उन्हनि जो नबी बि तूं आहे पर जेके नबीअ मोकिलींदुसि न 1.25 लख नबीअ उन्हनि नबीअनि जो बि तोखे नबी तुंहिंजो चूंड तुंहिंजो फ़ैसिलो आहे अलाह फ़ैसिलो कयो ऐं तूं वरी कुरकंदो मिठा अल्लाह जो फ़ैसिलो आहे अटल फ़ैसिलो आहे मदीने वारे साईं खे रब चूंडे पंहिंजी रिसालत पंहिंजी नबूवत पंहिंजी दोस्ती जो शरफ मदीने वारे ताजदार खे पहिरायो उहो ताज पंहिंजे दोस्ती जो ताज मदीने वारे साईं खे रब पहिराए ऐं पोइ रब फरमायो त हबीब हाणे तोखे सारी इंसान ज़ात जे लाइ पंहिंजो नबी थो बणाए पुट मूंखे ध्यानु कयो ॻाल्हि एसी ताईं दंग कोन थी अल्लाह नज़र कई सभिनी माण्हुनि जे दिलुनि खे ॾिठईं पोइ मदीने वारे साईं जे दिल मुबारक खे चूंडियईं पंहिंजी दोस्ती जे लाइ वरी सुम नज़र फी कुलूबिल इबाद बाद क़ल्ब मुहम्मद
मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुजूर जे मथा हुजूर जी दिल ते जेका अल्लाह जी नज़र पई चूंड थी वई हिकड़ो भेरो वरी रब सभिनी माण्हुनि जे दिलनि खे ॾिठो हुजूर चूंड जी विया न हाणे बाक़ी जेका ख़ल्क़ बची उन्हनि ॾे हिकु भेरो वरी रब नज़रे करम कई فوجد قلوب اصحابه خير قلوب العباد وری اللہ جو ڈٹھو تو حضور جا جے اصحابی ہویا اصحابی کیرا متا سمجھی وہابی کیرا اصحابی رب جو ڈٹھو تو اصحابن جو دلیوں رب کے ڈاٹھیوں پڑیوں ڈاٹھیوں پسند آیوں اللہ تعالی جل شانہ حضور جے اصحابن جے دلن کے چونڈیو فجعلهم وزراء نبیہ انہن چونڈیلن کے پانجے محبوب جا وزیر بنائیں مشیر بنائیں کہ سورا بنائیں کہ نیانا بنائیں کہ جماعتی بنائیں کہ سپاہی بنائیں اللہ چونڈے ہڑنی صحابن کے مصطفیٰ کریم جو غلام بنائیں نعرہ تکبیر نعرہ رسالت نعرہ پیر نعرہ حیدری اصحابن جو شان میں بھونکن وارا لغام دے پجی زبان کے یا کنتی زبان نک گو چھندی کر یا زہر نو گو چھندو کر یہ کنتا لفظ نگلائی دو کر حضور جے اصحابن جو شان میں تو چھا گلائی دے تو چھا سمجھندے انہوں جے شان کے جن کے اللہ نظر رحمت سا چونٹے مصطفیٰ کریم جلا اصحابی بنایا حضور جا سورا بنایا حضور جا وزیر हिकिड़ो कारो कुत्तो निकतो आहे हिन दौर में भौंके थो त अबू बकर मुस्लमान कोन हो उमर मुस्लमान कोन हो उस्मान मुस्लमान कोन तूं मुस्लमान जी शिकिल पंहिंजी ॾिठी अथई मिठा कुत्ता भौंकण वारा थिया फ़क़ीरनि खे ॾिसी जेके भौंकंदा इहे ॿिया भौंकंदा पर हुज़ूर जे साहबनि जो शान न घटियो आहे न घटिबो जवाब ॾियो अल्लाह जो चूंडिया नबी जा साहबी हड़ई जन्नती अदावत उन्हनि सां रखन लानती नबी जा साहबी उन्हनि जो दस्यो शान क़ुरान मथन राज़ी रब पाक रहमान जमायत रब्बानी उहा रहमती अहन जन्नती 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 ताके शक्का था पढ़ो न था जो नबी जा सहाबी हड़ई जन्नती अहन जन्नती 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 हथ मथे करे चो अहन जन्नती जन्नती नबी जा सहाबी सभई जन्नती उन्हनि साण उल्फत नबी सां प्यार उन्हनि सां अदावत त दोज़ख त्यार दुनिया आखिरत में उहे नेमती आहिनि जन्नती 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 नबी जा सहाबी नबी सहाबन जो जेको दिला खोरवा उहो आकुल खां प्यादल उहो ढोरवा सुञातो माज़ी हमने जी सुञातो माज़ न वो आकुल सां खां प्यादल उहो ढोरवा
पढ़ाईंदो न निंड आराम सुख जो ईंदो जेको साहबनि जो दुश्मन आहे न तव्हां ॾिसो उनखे सुख करार हिकु घड़ी कोन हूंदी आहे कुदरत जी मार ते सुभान अल्लाह मुझे सुने नबी के रब चूंडे साहबी ॾिना अल्लाह जी चूंड कॾहिं ग़लति थी सघे थी रब नज़र कई सभिनी खे इहे जेके इहे बि त हुया न माण्हुनि में इहे बि त शामिल हुया न जे तूं अहिड़ो चङो मुड़ुस हुजी हा न सुठो हुजी हा त रब तोखे चूंडे हा न साहबनि जे लाइ रब चूंडिया न अल्लाह चूंडिया अबू बकर के रब चूंडियो उमर के रब चूंडियो उस्मान के रब चूंडियो मौला अली के रब चूंडियो इमाम हसन हुसैन के रब चूंडियो अबू हुरैरे के अल्लाह चूंडियो अबू सईद खुदरी के अल्लाह चूंडियो अमीर माविया के अल्लाह चूंडियो जिन के अल्लाह चूंडियो तू केर थींदो उन्हनि खे घटि वधि ॻाल्हाइण वारो ये बाक़ीदा त मजबूत बद्धो पंहिंजे दिल में पंहिंजे कल्ब ऐं बातिन में पक्का पुख्ता ये अक़ीदनि ते गंढ ॾेई बीहो हिकिड़ो त मदीने वारे साईं जे शान जहिड़ो ॿियो केरु थियो न थी सघे नबीअनि में रसूलनि में पैगंबरनि में बि को मुस्तफ़ा जो मंटसानी इहो अक़ीदो मज़बूत सही था चओ दिल सां था चओ ॿियो अक़ीदो इहो इन ते गंढ ॾेई बीहो त मुस्तफ़ा करीम जा हड़ई असाबी जन्नती हड़ई शान वारा हड़ई इज्जत ऐं हड़ई अज़मत वारा भला इन अक़ीदे ते बि गंढ जेकॾहिं तव्हां इन्हनि ॿिन्ही अक़ीदनि खां थोरो बि हेॾे थिड़ियो पोइ मुंहिंजा मुरीद न सॾाइजो मां उन माण्हू खां बेज़ार आहियां जंहिंजो इहो अक़ीदो न आहे न मुंहिंजो मुरीद न सॾाए मुंहिंजे दरगाह ते अचण जी उनखे ज़रूरत ई कोन्हे मुंहिंजो अक़ीदो इहो आहे ऐं मुंहिंजे मुरीदनि खे बि मां इन अक़ीदे जी तलक़ीन थो कयां त अक़ीदो मरी वञो पर इहो इन अक़ीदे तां इंच में पोइ न हटो मथे हथ खणी ऐलान कयो ख़ुदा ख़ुश कंदो अलाह कंदो सदाईं सुखिया हूंदो बाक़ी सुस्ती त तव्हां में आहे हाणे हिकिड़ो पंहिंजो जलसो थो थिए आचर सो आचर ॾींहं जो रखियो अथऊं मोकल वारो ॾींहुं सो बि कलाक ॿ कलाक इहो मजलिस थी थिए वेठा ॾिसंदा हिक ॿिए खां रमू साईं आयो आहे दिलि भर तयार मोबाइल ॾिसंदा लाइव हलियो आहे या कोन हलियो आहे ख़ुदा जा बाना हिकिड़ो ॾींहुं त थिए थो वेठा होटलुनि ते हूंदा हेॾे होॾे रुलंदा वधंदा अचे का घड़ी मजलिस में वेह त का रहमत जी छांव थो थिए सुस्ती मूंखे क़बूल न आहे अॻिते जे सुस्ती कंदो त मां ज़मान खे ॾंडो ॾेई बीहारींदुसि हुते जेको देरि सां अचे हुनखे हिकिड़ो ॿ हणंदो साईं फरमाए त क़यामत जे ॾियारे में अलीअ खे रब ॾंडो ॾींदो ऐं हौज़े कौसर ते बीहारींदो जेको असाबनि जो दुश्मन हूंदो हुनखे ठका ॾंडो कढंदो तूं पंहिंजो ख़्यालु कजे तूं सवेर टाइम सां अचिजे मथां किथे ॾंडा तूं खाई वञे चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल सुनन दारमी में मुस्तदरक हाकिम में मजमउल ज़वाइद में रिवायत
हजरत अब्दुल्ला बिन अब्बास रिवायत हो करे इन्नल्लाह फद्दल मुहम्मदन अलल अंबिया अलैहिमुस्सलाम। अल्लाह ताला हरनी नबियन जे मथा मिठे मोहम्मद करीम के चूंडियो पसंद कयो फजीलत मथे आलाई वाला फजीलत हरनी नबियन जे मथा मदीने वारे के ॾई छड़ी। नबियन जेके सॼी क़ौमुनि जा चूंडियल रब जा पसंद कयल क़ौम है नबियन जी। आम माण्हुनि जी ॻाल्हि न आहे। नबियन सभिनी खां फज़ीलत में मदीने वारो। हाणे हिनजो बूथ ॾिसीस मुंहुं ॾिसीस मिठल त पढ़ी वेठो आहे त पंहिंजो बूथ ॾिस। बतायो फ़कीर चढ़ियो पियो वञे वॾे टिखे कननि वारे जानवर ते हीअं जो इटूं हयईं किरी पियो। बतायो किरी पियो ॾिसी जी जेको चवां अॻे ई आई हाणे छा चवां जेको चवणो हुयो बेअदबनि खे अॻे ई आहिनि मां छा चवां। चवंदा असांजे भाउ जेतिरी इज़त आहे नबी जी वॾे भाउ जी ॻोठ जे चौधरी जेतिरी नबी जी इज़त आहे। मुस्तफ़ा जो असहाबी रिवायत थो करे अब्दुल्ला बिन अब्बास त इन्नल्लाह फद्दल मुहम्मदन अलल अंबिया व अला अहलि समाए। सभिनी नबियन खां अल्लाह मोहम्मद करीम खे वधीक फज़ीलत वारो बणायो। जेके आसमाननि में जा मखलूक उन आसमानी मखलूक हरनी खां मोहम्मद वधीक शान वारो। मालिक तुंहिंजी महिरबानी फ़कीर गर्मी में कढ़िया पियो। अलाह खे बि ॻाल्हि वणे थी त मुंहिंजे नबी जी वाखाण थी त थधड़ी हवा घुराया। हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास तो चवे नबियन जे मथा मदीने वारे साईं के रब फजीलत ॾिनी। सारी रुए ज़मीन में जेतिरी बि इंसान ज़ात मखलूकात उन हड़ई मखलूक खां मोहम्मद करीम के रब वधीक फजीलत वारो बणायो। ऐं आसमाननि में जा बि रब जी मखलूक पोइ मलाइका आहिनि पोइ जिब्रील या मीकाईल इसराफील या इज़राईल या कुरूबी कुदूसी फरिश्ता आहिनि या हमलतुल अर्श मलाइका आहिनि उन्हनि मलउल आला जे फरिश्तनि खां बि मदीने वारो साईं वधीक फज़ीलत वारो। टिपो ई भॼी पियो। सुभान अल्लाह। ज़मीन वारनि खां फज़ीलत में मदीने वारो मथे आसमान वारनि खां फज़ीलत वारे फज़ीलत में चओ मदीने वारो मथे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। ओ मुझे सोहणो यार हज़ारनि में सरदार सुए सरदारनि में मुझे सोहणो यार। ओ मिली यूसुफ खे हुई हिकिड़ी ज़री ॾिसो कीअं नज़ले खां थी वई चरी थियो मस्त मजनू छाते वरी फड़ फोट पई इश्क वारनि में मुझो सोहणो यार हज़ारनि में मुझो सोहणो यार हज़ारनि में सरदार सुए सरदारनि में जे ज़ाहिर संदसे कुछ नूर थिए सारो जग त सड़ी यर तूर थिए जिन देव परी चिक चूर थिए वञे शोर मची त मज़ारनि में मुझो सोहणो यार हज़ारनि में मुझो सोहणो यार हज़ारनि में सरदार
सुहे सरदारन सरदारन में मुझे सुनो यार मुझे तवज्जो कयो मुल्लो त मुल्लो है न टिकियुनि ते पिन जे टुकरनि ते पलियल मुल्ले जी ॻाल्हि छॾ वलियनि जो ताजदार जेके लक़ब सुल्तानुल आरिफीन हज़रत तैफूर रज़ी अल्लाह ताला अन्हु नक्शबंदी सिलसिले जो इमाम अॻवान फरमाई त मूंखे ख़्याल थियो मुझे मुकम्मल तवज्जो कयो मूंखे ख़्याल थियो त मां ॾिसां त मदीने वारे मीर जो दर्जो बुलंदी रिफ़त केतिरी आहे फरमाए तो गुस्त फी लुज्जतिन वाक़िफन अला ऐनिल हक़ीक़तिल मुहम्मदियत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चई त मूं इसरारनि जे दरिया में डुबी हई इसरारनि जे दरिया में डुबी हई मुराक़बो कयुमि हिन जे लाइ त ॾिसां मदीने वारे मीर जो दर्जो ऐं शान केतिरो बुलंद आहे हक़ीक़त मुहम्मदी छा आहे चए फ़ाइदा हुआ बैनी व बैनहा सबऊन अल्फ हिजाब मिन नूर जिते मुंहिंजी विलायत जो दर्जो वञी तंग थियो ऐं जितां मदीने वारे साईं जे शान जो जी शुरुआत पई थी मुंहिंजो जिते तंग थियो मुस्तफ़ा जी जितो शान जी शुरुआत पई थी विच में 70,000 नूर जा पर्दा हुया जिते मुंहिंजे दर्जे जी वञी इंतहा थी तंग थियो ऐं जितो महबूब जे शान जी अञा शुरुआत थी थिए इंतहा न शुरुआत फरमाए तो मूंखे नज़र आयो त विच में 70,000 नूर जा पर्दा मूंखे ख़्याल थियो फतनो त इंदल हिजाबिल अव्वल मां पहिरें पर्दे जे वेझो वियुसि मुंहिंजो पर्दो हटायां ॾिसां ही वाक़ियो इमाम नबहानी लिखियो आहे जवाहिरुल बिहार में इमाम नबहानी इहो वाक़ियो लिखियो आहे त हज़रत सुल्तानुल आरिफीन चयो त मां पहिरें पर्दे जे वेझो थियुसि पर्दा हटायां ॾिसां त मुस्तफ़ा जो शान किथों शुरू थो थिए जेॾी महिल पहिरें पर्दे जे वेझो आयुसि त ग़ैबी आवाज़ आयो ए तैफूर बेअदब न थिजाए लो इंद हिजाब लो दनौत इंदल हिजाबिल अव्वल तहतरिको कमा तहतरक शारत इदा उल्कियत फिन्नार ए तैफूर जे पहिरीं पर्दे जे वेझो वींदे इए सड़ी वींदे जे वार बाहि में चली सड़ी रख थी वींदो आहे पहिरें पर्दे जे वेझो वे सड़ी वींदे मुस्तफ़ा जो शान या ख़ुदा जाने या मुस्तफ़ा जाने सुभान अल्लाह हे सुल्तानुल आरिफीन मुल्ले के वरी भिटाई सुञा थो चई मुला कंज़ कुदूरी काफ़िया पढ़ी परूड़ज सब कर मंडी माकोड़ी कुएं में पई कछे उभ मुला तो हड़ई किताब पढ़ी पटको बधी मुलो थी निकतो ही पढ़ी जिंग मां वडो आलिम थी वियो आहियां तुंहिंजो मिसाल उन मंडी माकोड़ी वांगुर किविल सब मंडी पई हुजे खूह में उहा चवे त आसमान थी मापिया इहा मंडी किविल कीअं आसमान मापे सघंदी अड़े इहा त दिलबराबाद जो शामियानो बि कोन मापे सघंदी कंज़ कुदूरी काफ़िया पढ़ी परूड़ज सब कर मंडी माकोड़ी खूह में पई कछे उभ या मंडी माकोड़ी जेका खूह में पई आसमान मापे न सघंदी पंहिंजी औकात में रहो मुला मंडी माकोड़ी पंहिंजे औकात में रहो आसमान खे मापण जी तो वटि जुर्रत न आहे रसाई न आहे पहुच न आहे
दी मकोड़ी आसमान के मापे नथी सके न त मुल्लो बि मुस्तफा जे इज्जत अजमत ऐं शान के तके तोरे मापे नथो सके। खुदा जाने या मुस्तफा जाने मुझे मुस्तफा जो शान केॾो पतली। इब्न अब्बास चए त ज़मीन वारनि ते नबियनि ते अल्लाह मुस्तफा के वधीक फज़ीलत वारो चूंडियो ऐं आसमान वारनि खां बि मदीने वारे मीर खे रब वधीक शान वारो बणायो। ऐं कालू फमा फदलुहु अलल अंबिया माण्हुनि पुछियोसि त इब्न अब्बास नबियनि जे मथां हुज़ूर खे जेका फज़ीलत मिली आहे सा कीअं आहे? क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल वमा अरसलना मिन रसूलिन इल्ला बिलिसान क़ौमिही लियुबय्यिन लहुम। अल्लाह ताला नबियनि सभिनी खे फरमायो त हर नबी खे पंहिंजे ज़बान ॿोली वारनि ॾे मोकिलिया। अरबनि खे मोकिलियईं, उर्दू ॻाल्हाइण वारनि ॾे उर्दू वारे खे मोकिलियईं, सरबनि ॾे सरब ॿोली ॻाल्हाइण वारनि खे सरबी, इब्रानी वारनि ॾे इब्रानी ॿोली वारो नबी मोकिलियईं। पर मुहम्मद मीर खे मोकिलियईं पर हड़नी ॿोलियुनि वारनि जे लाइ नबी बणायो। सिंधी चवनि था असांजो नबी असांजो आका असांजो रहबर असांजो महबूब। ऐं बरोच वरी छा था चवनि थे गुशे मैं नबी मैं नबी। सराइकी वारा चवंदा मेॾा नबी मेॾा सोहणा मेॾा आका मेॾा प्यारा नबी। हर बोली वारो हर कौम वारो हर कबीले वारो हड़मी जो नबी मदीने वारो मीर मदीने में त हली ॾिस न, मदीने में त हली ॾिस न मवाज शरीफ ते अरब बीठा आहिनि, अंग्रेज बीठा आहिनि, अजमी बीठा आहिनि, हर ॿोली वारा हर पंहिंजी पंहिंजी ॿोलीअ में पियो त साईं खे सॾा करे सम्झण वारो हड़नी जी ॿोली सम्झे। 100 माण्हू मवाज ते बीठा आहिनि न, 100 ॼणनि खे हिन जी ॿोली नथी सम्झ में अचे, हिन जी ॿोली सम्झ में नथी अचे, पर सम्झण वारो हड़नी जी ॿोलियूं सम्झे। तेरे अरबी ता तुर्की ताज़ी से एक खुंदड़ा मंदड़ा में भी सही। तेरे अरबी तुर्की ताज़ी से एक खुंदड़ा मंदड़ा में भी सही। तेरे आलिम फाजिल कारी से एक गंदड़ा मंदड़ा में भी सही। मां जॾहिं मवाज शरीफ ते वेंदो आहे न कॾहिं कॾहिं इहो शेर पढ़ंदो आहे। तेरे शेरां दे गल संगल एक कुतड़ा मंदड़ा में भी सही। तेरे शेरां दे गल संगल एक कुतड़ा मंदड़ा में भी सही। तेरे आलिम फाजिल कारी से एक गंदड़ा मंदड़ा में भी सही। तेरे बाग बहार ते पाशे से एक खार ते कंडड़ा में भी सही। तेरे बाग बहार ते पाशे से एक खार ते कंडड़ा में भी सही। तेरे शेरां दे गल संगल ने एक कुतड़ा मंदड़ा में भी सही। तेरे अरबी तुर्की ताज़ी से एक खुंदड़ा मंदड़ा में भी सही। नंगड़ा निमाणी दा
जिवें तीवें पालना ओ नंगड़ा निमाणी दा जिवें तीवें पालना जिवें तीवें पालना ऐब न भोलना नंगड़ा निमाणी दा जिवें तीवें पालना मेरियां ते मंदियां बेशक गंदियां मेरियां ते मंदियां ओ ढकी मेरे ढोलना ऐब न भोलना नंगड़ा निमाणी दा जिवें तीवें पालना नंगड़ा निमाणी दा मेरियां ते मंदियां बेशक गंदियां मेरियां ते मंदियां ओ ढकी मेरे ढोलना ऐब न भोलना ए ढकी मेरे ढोलना ऐब न भोलना नंगड़ा निमाणी दा अफसोस जिंदगी गुजरी वही पीढ़ियों के परचाए न सकिया फकीर बनया सी तरीके में आया सी नक्शबंदी कादरी भी सदायो सी पर यार परचाण न सिखिया सी फकीर जिंदगी की गफलत में गुजरी वही सुती किस्मत निंद्रों जगा न सघम सोना मदनी माही मैं मना न सघम ओ मिठा मदनी माही मैं मना न सघम मुंड दी चंदरी हुई मैं तामे रुल दी रही मैं साई दे लड़ न लग मैं तामे भुल दी रही ओ मुंड दी चंदरी हुई मैं तामे रुल दी रही मैं साई दे लड़ न लग मैं तामे भुल दी रही मैं गंड खुल दी गई अमल कर दे रही मैं गंड खुल दी गई अमल कर दे रही मैं पलो खाली थिया कुछ बचा न सकियो मैं कुछ बचा न सघम सुती किस्मत निंद्रों ओ खड़ा नफ्स शैतान फटके चा जड़ने क्या मल डाकू लुट जो गया जरा कुछ न बचा अगू थी सिम क्या जरा कुछ न बचा गुथी सिम क्या गंढ खुल दी गई मैं बचा न सघम सुती किस्मत निंद्रों सल्लल्लाहु अलैहि
कया तो मिठा अज वक्त थी महबूब के राजी करने जो, अज वक्त थी प्रिय जे दर जी गुलामी करने जो। मौत मथा भरियो बीठो आ, खबर न है केडी मल इज़राइल जा हथ करमुला जे गिचीअ ते हुजन, केडी मल इज़राइल जा हथ तुझे गिचीअ ते हुजन। कल कोन पवंदई मौत अची वेंदो, पो फकीर जूं ॻाल्हियूं तोखे यादि ईंदियूं। पहुचंदे त साईं त मुंहिंजो सजण हुयो, मूंखे सुहिणियूं सलाहूं ॾींदो हुयो। ओ मिठा पो अरमान अफ़सोस कंदे कुझु न वरी सघंदुई। अॼु वक़्तु आहे, अॼु वक़्तु आहे, अॼु वक़्तु आहे, साईं जे दर ते मोटी पव, गुनाहनि जी माफ़ी वठ, बाक़ी ज़िंदगी अमल सालिह कर। मुंहिंजी अधी, मुंहिंजी भेण, मुंहिंजी अम्मा मुस्तफ़ा जी सची आशिक़ाणी, मदीने वारे साईं जे दर जी सची गुलाम बणिजी वञ। मुंहिंजा भाउ वक़्तु थई जो सुहिणे नबी जे दर जी गुलामी करे पंहिंजी हयाती खे सजाए। उम्र सारी गुनाहनि में विञाय में या रसूल अल्लाह, करे सौदो कसे कच जो विहाय में या रसूल अल्लाह। उम्र सारी जो आयुसि अवांजे दर, मदायूं माफ़ अवी मुरसल करायो या रसूल अल्लाह। उम्र सारी करे सौदो कसे कच जो, पलव में आए बस पाए, जो आयुसि अवांजे दर, तग़ाबाज़ीअ नरिय कुझ को कमायो मिया रसूल अल्लाह। उम्र सारी गुनाह अजवाई दो पे बाकी जेका जिंदगी बची है, खबर ना है केतरी बाकी जिंदगी हुजे। महबूब जी गुलामी कभी, सोने नबी जो दर वठबो, केड़ा केड़ा वायदो कंदो। नमाज न पढ़ंदा आहियो, नमाज पढ़ो, सुहारी ना है सुहारी रखो, चोरियूं ज़ोरियूं ज़िनाऊं शराब बेदीनी बेहयाई जा कम छॾियो, सोने नबी जे दर जा सच्चा गुलाम बणिजी वियो। हिते भलाई हुते बि भलाई थी, पर इहा वाट तॾहिं मिलंदी जॾहिं कामिल मुर्शिद जी दामन। 23 जी शाम 24 रबियुल अव्वल जी रात, 23 छंछर जी शाम 24 आचर जी रात, इंशाअल्लाह फजलाबाद शरीफ मातनी में मुर्शिदन करीमन जो सालियानो उर्स मुबारक। कुरान शरीफ जा ख़त्मा भी पढ़ंदो, कलमो शरीफ जो विर्द भी कंदो, दुरूद शरीफ पढ़ंदो, ये तोहफ़ो खणी अचबो। सभिनी दोस्तन के, सभिनी अमीड़ियुनि भेनरुनि खे बि दावत हुजे इन मुहम्मदी महफ़िल में ज़रूर शरीफ कयो। अल्लाह करीम जल शानु शाल असांखे मदीने वारे साईं जे दर जो सच्चो गुलाम बणाए, हुज़ूर जी ताबेदारी में ज़िंदगी जा पसाह पूरा करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। कुछ नवा किताब आया आहिनि जिन जो तव्हां ऐलान बि ॿुधो, इहे किताब वठो, पढ़ो ऐं ॿियनि ताईं बि इहो पैगाम पहुचायो। अल्लाह करीम शाल अमल जी तौफ़ीक़। 12 जी रात इंशाअल्लाह ताला दरगाह करमपुर शरीफ दादू में अदा साईं हसनुल्लाह साहब जन जो बारो भी थींदो, मिलाद शरीफ थींदो। तव्हां सभिनी खे उन मजलिस में भी शिरकत जी दावत जी।
मग़रिब खां मजलिस शुरू थींदी या ॿुधी छॾियो छो त वरी 12 जी राति मूंखे वरी ॿिए पासे बि वञिणो आहे हिते जेको आहे हज़रत साईं सूफ़ी अली नवाज़ ज़ीद मजदूह जे प्रोग्राम में करीमाबाद में मूंखे वञिणो आहे मग़रिब खां पोइ इंशा अल्लाह ताला जलसो शुरू थींदो राति जो 10 बजे इन जलसे में शिरकत जी तव्हां सभिनी खे दावत हुजे अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद वअला आलिहि व सहबिहि अजमईन या रब्बि बिल मुस्तफ़ा बल्लिग मक़ासिदना वग़फ़िर लना मा मज़ा या वासिअल करमी या अल्लाह हिन सारी जमात राज़ी थी सभिनी जे दिलुनि जो मुरादूं पूरियूं कर असां सभिनी के मदीने वाले साईं जे दर जी सच्ची ग़ुलामी नसीब कर अक़ीदो अहले सुन्नत वारो नसीब कर बुरायुनि ऐं बेफ़रमानियुनि खां बचा मुस्तफ़ा करीम जे आशिकनि सादिकनि वारी ज़िंदगी नसीब कर मरण जे वक़्त में कलमे सां ईमान सां लाॾाणो नसीब कजां दुनिया जे ज़िल्लतुनि खां बचा आख़िरत जे अज़ाबनि खां बचा बुरे मौत खां बचा पराई मुहताजी खां बचा मुंहिंजा मौला कुशादी रोज़ी अता फरमा बे औलादनि खे साले औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे हलाल पाक रोज़गार अता फरमा मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके हिन मजमे जे मथां पंहिंजूं रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल कर इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन अज़ान थींदी पोइ नमाज़ थींदी उन खां पोइ मीलाद शरीफ़ जो लंगर खाई पोइ वञो